मुझो साथी गुलाम जना साहब, मोहतरम उस्ताद साहब, असांजो दोस्त गुलाम चनो साहब, जंहिंजे पोइ जे करे असां हिते बीठा आहियूं ऐं तव्हां सां मिलण जो मौक़ो मिलियो। गुलाम चनो उस्ताद जे हैसियत में जेको तव्हांखे पटियुनि वारो किताब जेको छपायो आहे उन जेके मुरतब कयो आहे, इहो हिकिड़ो वॾो क़ाबिल ज़हन जो कमु आहे। जिते माण्हू वञे थो त पंहिंजो पहिरीं मुशाहिदो करे। मां कल्ह कंहिं तक़रीब में हुउसि, उतां मोटियासीं त रस्ते में ट्रैफिक जाम थी वई ऐं तक़रीबन असांखे अधु मुनो कलाक नवाबशाह जे शहर में ट्रैफिक जाम खे मुंहुं ॾियणो पियो। छो त साईं चई स्कूल जी मोकल थिए थी। मुख़्तलिफ़ रुॻो शहर जा ॿार न, पर मुख़्तलिफ़ शहरनि जा ॿार, ॻोठनि जा ॿार नवाबशाह में अचनि था। उनजे करे स्कूलनि में रश थिए थी। त हिकिड़ो केॾो वॾो शऊर आहे त माइट नंढड़े ॿार खे स्कूल ॾे मोकिले थो, पढ़ाईअ ते ख़र्च करे थो, वैनुनि जा ख़र्च करे थो, ॿार जी ड्रेस करे थो, केॾो ख़र्च थो करे, मुआशिरो इंतज़ार थो करे ट्रैफिक जाम में। हिकिड़ी गाॾी जो हिकिड़े मिंट में, हिकिड़े कलाक में केतिरो जेको आहे सो पेट्रोल सड़ंदो हूंदो, गैस सड़ंदी हूंदी। ॿिए पासे मुंहिंजी वरी मायूसी मूंखे थी ॾाढी ऐं छिरक निकिरी वियो। छिरक निकिरी वियो त स्कूल बंदि करियो। छाजे लाइ स्कूल, छाजे लाइ जेको आहे सो तव्हां स्कूल था खोलियो, छाजे लाइ हेठि ट्रैफिक जाम आहे, छॾियो हिननि खे ई न पढ़नि। पब्लिसिटी कमीशन जो रिज़ल्ट आयो, उन में जेको आहे सो मनपसंदि छोरा उहे तव्हांखे पास करे तव्हां ॾियो था। छाजे लाइ पढ़नि, छाजे लाइ हाई स्कूल, छाजे लाइ क्वालिटी एजुकेशन। पब्लिसिटी कमीशन में जेके 16 मेंबर आहिनि उहे ग़रीब आहिनि, उहे 22-21 ग्रेड जा रिटायर्ड ऑफिसर आहिनि। उहे बेज़मीर इंसाननि खे कीअं था पास कनि? जे पास करियो था त हिननि जो छा थींदो? मूंखे एॾो दुख थियो, मुंहिंजो छॾियो त हिननि खे दाड़ियल पैदा थियनि। तव्हांखे दाड़ियल खपनि, तव्हांखे फूलनि तेरियूं खपनि न। जॾहिं तव्हां तालीम जो तव्हांखे क़दुरु न आहे, पढ़ी मेरिट ते वञे थो कि फलाणे जो पुटु आहे, फलाणे जो पुटु आहे। इहे तव्हांजा म्यूनिसिपलिटियूं हलाईंदा, इहे कराची जा तव्हांजा वॾा वॾा इदारा हलाईंदा, इहे तव्हांखे सीवरेज जूं हलाईंदा जो तव्हांजा इदारा, इहे म्यूनिसिपल छोकिरा जेके तव्हां भर्ती कया। हम थो दुखे असांजो अंदरि थो रोए। बदकिस्मती सां नंढड़ा ॿार हिन ॻाल्हि खे न सम्झंदा। असां पाकिस्तान जो हिसो आहियूं, हिकिड़ो अहम सूबो जंहिंजे करे करारदाद पास थी, रेजोल्यूशन उन्हनि पास कयो। बदकिस्मती सां 5 लख आहियूं असां 6 करोड़ आबादी आहियूं। असांजी ॿोली क़ौमी ॿोली न आहे। केॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे, केतिरो असांखे मायूसी थींदियूं। क्रिकेट, हॉकी, हिकु तव्हांखे 6 करोड़ आबादी में तव्हांखे सिंधी रांदीगर कोन थो मिले। माना असां रांदीगर न आहियूं। माना इहे असां जेको ॿोली पढ़ूं था या फज़ूल आहे जो पाकिस्तान में को ॿियो पढ़ाए। हीउ जेको कुझु असां करियूं पिया, इहो असां पंहिंजे हिसाब सां सिंधी प्राइमरी उस्ताद हिन सिंधी ॿोली खे क़ाइमु ऐं दाइमु करण जे लाइ ऐं उनखे वाध वीझ लाइ उनजो वॾो किरदारु तव्हां शुरू खां तारीख़ पढ़ो। ख़ुशकिस्मती सां सलाम उन्हनि अंग्रेज़नि खे, अर्नेस्ट ट्रम्प खे, जंहिं सिंधी ग्रामर ॾिनो असांखे। बाटल फिरर खे तव्हां केतिरा ई जेके अंग्रेज़ सूबे जा आया, रुॻो सिंधी ॻाल्हाइणी थी पए। हिननि खे पहिरीं ऑफिसरनि खे सिंधी सेखारी। ख़ूब ऑफिसर मुक़ररु न थींदो जेसिताईं सिंधी न पढ़ंदो। सिंधी सेखारियो, पोइ उनखे कमीशन कयो, ॻड़ी करे डिग्रीअ जो, उनखे पोइ जेको आहे सो मोकिलियो एजुकेशन में। उन्हनि अंग्रेज़नि जा असांखे थोरा जिन असांखे ग्रामर ॾिनो, असांखे ॿोली ॾिनी। सिंध जे तव्हां प्राइमरी उस्ताद खे प्राइमरी उस्ताद, आम उस्ताद न सम्झो। वॾो आलिम थी रहियो आहे, किताबनि जो लेखक थी रहियो आहे। राजचंद राठौड़ खे केरु न सुञाणंदो हूंदो। तारीख़ रेगिस्तान ते किताब लिखी वियो जेको अॼु ताईं अहिड़ो ॿियो कोन लिखी सघियो आहे। सर जी जाग्राफी, सर जी रहणी कहणी चाहो, प्राइमरी उस्ताद। हर 6 महीननि खां पोइ 2 सालनि खां पोइ बदिली करे छॾींदा हुआसीं।
त हूंदे बि पंहिंजो लिखण जो पूरो तव्हां ॿुधायो इंटरनेट न हुई कॉपी पेन ते मुशाहिदो लिखे वरी उहा क़ाबू करे वरी ॿी जाइ ते वञे वरी टी जाइ ते वञे छड़ में हींअर वञूं था त तव्हां 120-130 स्पीड ते तव्हां गाॾी पिया डोड़ायो तंहिं ज़माने में उठण ते या पंधु सफ़र करे पुॼंदो पर तारीख़ वरी लिखी वियो असां सलाम आहे मां गुलाम सरवर जे पूरे खे असां सिंधी माण्हुनि जे लाइ हिकिड़ो वॾो थोरो सम्झां थो जंहिं असांजे ॿोलीअ खे या असांजे ॿोलीअ खे ज़िंदा करण जे लाइ हिकिड़ो नओं ॿूटो पैदा कयो आहे साईं ॿूटो पोखियो आहे असां हुनखे भाण ॾींदासीं त इहो वधे ऐं विझे मुस्तक़बिल में असांजा ॿार इनखे पढ़नि असांजा